अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अॼु हिकु परॾेही तज में साण जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं हीअ रियल स्टोरी आहे। हिकु शख़्स लिखियो त मां हिकिड़ी शाम जो पंहिंजे वॉक तां मोटिस पिए त घर जे वेझो रोड साइड खां मूंखे हिकिड़ो पर्स मिलियो। नासी रंग जो पर्स हो जंहिं ते ॻाढ़े कलर जी पटी हुई ऐं जॾहिं मूं उन पर्स खे खोले ॾिठो त हुन में $10 जी रक़म हुई ऐं उन सां गॾु हिकिड़ो ख़तु पियल हुयो। मूं उहो ख़तु खोले ॾिठो त जेॾां मोकिलियल हुयो उन जी एड्रेस ढही वई हुई, पर जंहिं मोकिलियो हुयो नालो हुनजो मैरी ऐं ख़तु हुन मैरीअ जो हो जेको कंहिं जहाज न लिखियलु हुयो। ऐं उन ख़त में लिखियलु हुयो त जहाज मां तोसां बेनता प्यारु कयां थी ऐं मसइलो इहो आहे त मुंहिंजा घर वारा तोखे पसंदि नथा कनि, इन करे पंहिंजी शादी थी कोन सघंदी, पाण हाणे मिली कोन सघंदासीं, इन करे हीअ मुंहिंजे पारां तुंहिंजे लाइ आख़िरी ख़तु आहे, पर यादि रखजांइ त मां सॼी उमिरि तोखे विसारे कोन सघंदसि, तुंहिंजी मैरी। हाणे हुन ख़त ते जो हुन डेट ॾिठी त उहो तक़रीबन अधु सदी पुराणो हिकिड़ो ख़तु हुयो। ॾाढो अजीब लॻो। चई मूं सोचियो त हीअ छा शइ आहे यार, हीअ की हिन बटूअ में छा हिन माण्हू सांडे रखियो हूंदो, 50 सालनि जो ख़तु, हीअ केॾी न अहम ॻाल्हि आहे, हीअ खां गुम थी वियो या अलाए फुरिजी वियो, हिते पियो आहे, छा कजे। चई मां घर आयुसि ऐं घर अची जेको मैरी जी एड्रेस हुई उनजो फ़ोन नंबर उते हुयो, त मूं फ़ोन वारे खाते खे पुछियो त हीअ नंबर अञा इंटेक्ट आहे या कोन्हे, त हुननि चयो त हा फ़ोन नंबर असां वटि इंटेक्ट आहे। त मूं पुछियो त इन नंबर ते मां ॻाल्हाए सघां थो? हुननि चयो असां इन्हनि खां पुछूं था, जेकॾहिं हू तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि त असीं तव्हांखे लाइन मिलाए ॾींदासीं। चई मूं वेट कयो त फ़ोन खाते मां फ़ोन अची वियो त हू तव्हां सां ॻाल्हाइणु चाहिनि था। त मूं हुन खां पुछियो त हीअ नंबर साॻियो आहे? हुननि चयो इहो ई आहे। जो हिते मैरी रहंदी आहे? चई न हिते मैरी त काई कोन रहंदी आहे। त मूं चयो त न हीअ मैरी जो घरु आहे। चई न हीअ मैरी जो घरु त कोन्हे, हीअ त असां 20 सालनि खां हिन घर में रहूं था। त उते को बैकड्रॉप में हिकिड़ो आवाज़ु हो, कंहिं हुन फ़ोन वारे खां पुछियो त हीअ कंहिंजो थो पुछे? चई का मैरी आहे उनजो पियो थो पुछे। चई मूंखे ॾे फ़ोन, मां थी ॻाल्हायां। त हुन चयो त हा हीअ मैरी वारनि जो घरु आहे, पर मैरी जी माउ ऐं मैरी असां वटां हिन घर मां हलिया विया हुया, 20 साल पहिरीं असांखे विकिणी ॾेई विया। चई हाणे को पतो आहे? चई हा मैरी जी माउ हिकिड़े पोड़नि जे घर में दाख़िल थी हुई ऐं उते पोड़नि जो इलाजु थींदो हुयो, उन घर जी असांखे ख़बर आहे। चई भला उनजी एड्रेस मिली सघे थी? चई हा उनजी एड्रेस हीअ अथव, हीअ हिन जो टेलीफोन नंबर आहे। चई मूं थैंक्स कयो ऐं हाणे उन घर ते फ़ोन कयो जिते मैरी जी माउ पंहिंजे कुराड़ा जा ॾींहं गुज़ारे रही हुई। त जॾहिं मूं उते फ़ोन कयो त हुननि चयो त भई मैरीअ जी माउ त कॾो को वफ़ात करे वई ऐं मैरी पोइ हीउ यतीम खानो, मतिलबु हीउ जेको हुयो पोड़नि जे लाइ जेको हाउस, उहो त छॾे त रवानी थी वई आहे ऐं हाणे पाण बि पोड़ी थी वई आहे, हिकिड़े ॿिए अहिड़े घर में आहे। त चई मूं पुछियो त उनजो को पतो मिली सघे थो? त हुन चयो हा जेका मैरी आहे उहा हिकिड़े ॿिए हिन अहिड़े घर में आहे, तव्हां हुनजी पुछा कराए सघो था। त चई मूं उन नंबर ते फ़ोन कयो ऐं पुछियो त मैरी नाले ख़ातून हिते रहे थी? हुननि चयो हा हिते रहंदी आहे ऐं असां वटि हिते 4th फ्लोर ते उहा रहे थी। त चई मां हुन सां मिली सघां थो? हाणे इन सॼे कम में जेको टेलीफोनूं कयूं पिया, 3 साढा 3 4 कलाक थी विया, राति जा 10 थी विया हुया, त जेको इदारो हो उन चयो त भई ॻाल्हि इहा आहे त ख़ातून हिन महिल TV ॾिसंदी आहे ऐं कंहिंसां मिलणु पसंदि न कंदी आहे, तव्हां अची वञो, असां ॾिसूं था, जेकॾहिं उहो जाॻे थी ऐं मिलणु चाहे थी त तव्हांखे हुन सां मिलायूं था। चयो ठीकु आहे। चई मां उन जाइ ते उन पोड़नि जे घर ते पहुतुसि ऐं पहुची करे उहो मूंखे वठी विया 4th फ्लोर ते। ॾिसनि त TV हले पई ऐं ख़ातून TV ॾिसे पई। चयूं तव्हां हुन सां मिली सघे थो? चई मूं हुनखे सलाम कयो, हुन सां मिली, मूंखे चई चओ। मुंहिंजो मैम हीउ हिकिड़ो ख़तु मूंखे मिलियो आहे ऐं जिते तव्हांजी एड्रेस लिखियलु आहे, त ख़तु ॾिसी चई अरे हीअ किथां आयो? चई हीअ मूंखे अॼु ख़तु मिलियो आहे। चई हीअ त मूं जहाज खे लिखियो हुयो। त हिन मतिलबु आहे त उहो हिन जहिड़ो आहे। चई हा मैडम उहो जहाज त जहिड़ो आहे, पर हीअ हिनजी ख़बर पई थी न, मूंखे का ख़बर कान्हे का, ऐं जेकॾहिं हीअ ख़त जो मालिक आहे त हुनखे वञी तूं ॻोल्ह। मायूस थी मोटिस पिया त हुन मूंखे चयो पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं हू तोखे मिली वञे न त हुनखे चइजांइ त मां अॼु ताईं हुनजो इंतज़ारु कयां थी ऐं मन सां शदीद प्यारु कयां थी। चई मां उतां मोटिस जेमहिल मां त लिफ्ट में जेको लिफ्ट वारो हो उन मूंखे चयो त तुंहिंजो कमु थियो? मुंहिंजे यार बसि उहो ख़ातून मूंखे मोटाए छॾियो, त अजीबो ग़रीब सिलसिलो थी वियो आहे। ऐं इत्तेफ़ाक़ सां ॻाल्हि कंदे कंदे मुंहिंजे हथ में खीसे मां पर्स निकिरी आयो। मुंहिंजो यार हिन पर्स ॾाढो परेशान कयो आहे ऐं हिन पर्स जे करे हिन वियोसीं हिन ख़ातून वटि, हिन लाइ मूंखे कीअं वापसि करे छॾियो। त हुन लिफ्टमैन मूंखे ॾिसी चयो, चई हीउ पर्स त जहाज जो आहे। चई हा तूं जहाज खे सुञाणी? चई हा जहाज त हिन बिल्डिंग जे 7th फ्लोर ते रहंदो आहे, रोज़ु इहो पर्स गुम करे ईंदो आहे, 2 टे दफ़ा त मूं हुनखे ॻोल्हे ॾिनो आहे। चई त इहो पोड़ो 7th फ्लोर ते आहे? चई हा इहो 7th फ्लोर ते आहे। चई मां हेठि आयुसि मैनेजमेंट वटि, मूं हुनखे चयो मूंखे जहाज सां मिलणो आहे। हुन चयो राति जो किताबु पढ़ंदो आहे
ऐं हलूं था मथे जेकॾहिं किताबु पढ़ंदो हूंदो ऐं मिलण लाइ हा कई त ठीकु आहे, न त ठहियो। ख़ैर किसो मुख़्तसिर मथे वियासीं त उहो लाइट वरी पे किताबु पढ़ी पे जहाज सां मिलियो, चईसीं हीअ तव्हांजो पर्स। उहो चईं यार बसि मूंखां इहो किथे न किथे मिस थी वेंदो आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी, त बि त मां तोखे थोरो इनाम ॾियां, पर हिन मां तो कुझु कटियो त कोन्हे। चईसीं बसि तव्हांजो ख़त हो, सो मूं पढ़ी वरितो, त थोरो नाराज़ थी वियो, चईं तोखे मुंहिंजी प्रिवेसी में दख़ल ॾियण जी ज़रूरत कहिड़ी। हाणे हिन शर्मिंदगी में चयो पिए त सर मां छा अर्ज़ु कयां, चई न बसि ठीकु आहे, पर बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं हू तोखे मिली वञे न किथे त तूं हुनखे चइजांइ त मां बि अॼु ॾींहं ताईं हुन इंतज़ारु पियो थो कयां। चई मूं बुज़ुर्ग खे चयो साईं तव्हां थोरो टाइम कढंदव त 5 मिंट असांखे ॾियो, थोरो हेठि था हलूं। चढ़ियासीं लिफ्ट में, आयासीं हेठि, ॾिसूं त ख़ातून टी वी पई ॾिसे। वठी वियोसांसि मां हिते, मैडम खे चयोसीं मैडम तव्हां हिनखे सुञाणो था? मैडम कंधु वराए ॾिठो, 52 साल विच में अची विया हुया। ख़ुदि साथ उन कहाणी जो आख़िरी जुमिलो इहो हुयो त 50 साल हुजनि या 52 साल हुजनि, किसो मुख़्तसिर, नेक्स्ट वीक हुननि जी शादी आहे जंहिंमें मां हुननि जो बेस्ट मैन आहियां। ज़िंदगी में मिलणु ऐं विछड़णु रब पाक जे पारां हूंदो आहे। हिकिड़ी घड़ी में सभु फ़ैसिला थियनि था, कॾहिं मिलणो आहे कॾहिं विछड़णो आहे। बसि हुन घड़ीअ जी सोच कजे त असीं एॾो अरॾो ॻाल्हायूं था, तिखो ॻाल्हायूं था, निश्तर खणी हलूं था, ॿियनि खे ज़ख़्मी कयूं था पंहिंजी ज़बान सां, अलाए कॾहिं कंहिंसां मिली पऊं, अलाए कॾहिं कंहिंखां जुदा थी वञूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो, वॾी महिरबानी अव्हां जी।